मुसलमाननि जे तरीक़े मुताबिक़ रड़ करे चवण लॻो युनादून या मोहम्मद या रसूल अल्लाह या मोहम्मद या रसूल अल्लाह या मोहम्मद या रसूल अल्लाह या मोहम्मद या रसूल अल्लाह। हज़रत ख़ालिद ये आवाज़ शुरू कया आहिनि मुसलमाननि जे जेका पेर उखड़ी विया हा, जेके भॼण ते तयारी करे रहिया हा, उन्हनि जा पेर मैदान में ॼमी विया। काफ़िरनि सां लड़ाई कयूं तव्हां जो थोरी देर में काया पलट थी वई। ओ मुसलमा कज़ाब इन जंग में मारिजी वियो, उन जो लश्कर भॼी वियो। या रसूल अल्लाह चवण वारनि खे फतह मिली वई। या रसूल अल्लाह चवण वारनि खे, या रसूल अल्लाह चवण वारनि खे हाणे लश्कर हो असहाबनि जो। कंहिंजो लश्कर हुयो? छा इन्हनि खे ख़बर कोन हुई छा त या रसूल अल्लाह चवण शिरक आहे? हा, जे सम्झनि हा त इहो शिरक आहे त छो चवनि हा या रसूल अल्लाह? असहाबनि जो अक़ीदो हो त या रसूल अल्लाह चवण शिरक नाहे। तफ़सीर इब्न कसीर वारो लिखे थो त मुंहिंजे सुहिणे नबी मदीने वारे साईं जे बारगाह में हिकिड़ो एराबी आयो, बहराड़ी जो माण्हू एराबी बद्दू मस्जिद नबवी में आयो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे रोज़े पाक जे साम्हूं बीही ऐं चवण लॻो त या रसूल अल्लाह मूं क़ुरान पढ़ियो आहे, क़ुरान में रब लिखियो आहे वलो अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक, जे पंहिंजे जानियुनि सां ज़ुल्म करे वेहनि त महबूब तुंहिंजे दर ते अचनि। जे गुनहगार गुनाह करे वेहनि, ख़ताऊं थी पियूं, गुनाह थी पिया, बुरायूं थी पियूं, बेफ़रमानी जा कम थी पिया त महबूब तुंहिंजे दर ते अचनि। काॾे वञनि गुनहगार? काॾे वञनि गुनहगार? काॾे वञनि? गोलार्ची वारा ॻाल्हायो, काॾे वञनि? महबूब जे दर। जाऊ महबूब तुंहिंजे दर ते अचनि। फस्तग़फिरुल्लाह, पोइ उते अची अल्लाह खां बख़्शिश घुरनि। वस्तग़फर लहुमुर रसूल, ऐं रसूल बि उन्हनि जे लाइ बख़्शिश घुरे, रसूल बि उन्हनि जी शफ़ाअत करे। हिननि त माफ़ी घुरी, दर ते बि आया, माफ़ी बि घुरियूं, पर रसूल बि उन्हनि जी शफ़ाअत करे। जे महबूब बि चप चोरिया लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा, अल्लाह ताला उनजी तौबा बि क़बूल कंदो, रहमत जी ख़ैरात बि ॾींदो। सुम्हो न ईअं न कर। हे वेठे अखियूं तो बूटे ॼणो दस्तगीर जो ॾोटो मुराक़बे में वेठो आहे। हाँ, होशियार थी, सुजाग थी वे। इब्तदाई इश्क है रोता है क्या, आगे आगे देखिए होता है क्या। सल्लल्लाहु अलैहि या रसूल हुजूर जे रोज़े अतर जे साम्हूं बि चयो या रसूल अल्लाह मूं क़ुरान पढ़ियो आहे, क़ुरान में हीअं लिखियल आहे त जे गुनाह करे विझनि त महबूब तुंहिंजे दर ते अचनि। पोइ या रसूल अल्लाह ॾिस मां बि गुनहगार आहियां, मूंखां ॾाढियूं ख़ताऊं थी वियूं आहिनि, मुंहिंजा महबूब हाणे मां तव्हांजे दर ते आयो आहियां, मूंखे माफ़ी वठी ॾियो न। ये जीअं न हिक ॿिए सां ॻाल्हि कबी आहे, ईअं पियो महबूब सां ॻाल्हाए सोना। हाणे ॾिसो न मां तव्हांजे दर ते आयो, क़ुर ईअं चयो आहे त महबूब जे दर ते अचो। साईं मां हाणे सोना तो वटि आयो आहियां न, मूंखे माफ़ी वठी ॾियो न। ईअं पियो अर्ज़ु करे ऐं अरबी में शेर पढ़िया अथसि, कहिड़ा? नफ्सिल फिदाउली कब्रिन अंत साकिनू, नफ्सिल फिदाउली कब्रिन अंत साकिनू, फील
العفاف وفيه الجود والكرم मुंहिंजा महबूब हे मुंहिंजो जेको सिर आहे न ही मुंहिंजी जेका जान आहे न उन कब्र तां मां कुर्बान करे छॾिया जिते तूं आरामी आहीं नफ्सिल फिदा मुंहिंजो नफ्स मुंहिंजी जान फिदा कुर्बान नफ्सिल फिदा ओले क़ब्रिन अंत साकिनु महबूब जिते तूं आरामी आहीं न इन मज़ार तां मां पंहिंजो सिर कुर्बान करे छॾिया فيه العفاف وفيه الجود والكرم محبوب معافی بتے آ سخاوت بتے آ احسان کرم بتے آ محبوب تجھے بارگاہ میں سب خزانہ میرا عزت پیا ہائے ہائے فطاب من طيبهن القاول الأكم يا خير من دفنت بالقاع أعظم يا خير من دفنت بالقاع أعظم فطاب من طيبهن القاع والأكم महबूब जिते तुझो जिस्म पाक जे मिट्टी में आराम तो करे उन्हें मिट्टी में एड़ी सुरहाना जो ही वारी जा दड़ा ही जबल ही पहाड़ सब सुरा खुशबूदार थी वे तुझे पाक बदन जे करे ये बैत भी पढ़े पियो या रसूल अल्लाह चई मुझे सोने के सडब करे पियो सुभान अल्लाह न चयो नथा चो सुभान अल्लाह हीअं अर्ज़ बि करे पियो ऐं हज़रत उत्तबी अल्लाह जो कामिल वली आहे उहो फरमाए थो त मां मस्जिद नबवी में वेठो हुजां ईअं मूंखे मुराक़बे जी कैफ़ियत में अखियूं बूटिजी वियूं ऐं मुराक़बे जी कैफ़ियत में ॾिसां थो मूंखे दिलबर नबी जो दीदार नसीब भाग वारा त इहे न जन खे दिलबर जा दीदार थींदा आहिनि जॾहिं हे अखियूं पटियल आहिनि बुराई जूं नज़रूं आहिनि त हे अंदर वारियूं अखियूं बंदि हूंदियूं आहिनि पर जे हे अखियूं बंदि करे अंदर वारे दीद अंदर लॻाए त रब अंदर वारियूं अखियूं खोलींदो आहे वाड़े सोना फिटाई फरमाए थो उपटियां त अंधियूं पूरियूं पिरी पसंद उपटियां त अंधियूं पूरियूं पिरी पसंद वञो रोज़ रसन हबीबाने हुजरे आशिक़नि जी दिल बि दिल आहे न एक कसर दर लख कोड़िए कणस गिड़खियूं जेॾा करियां परख तेॾा साहिब सामो वली सगोड़ेंगे मुराक़बे जी कैफ़ियत हज़रत उत्तबी फरमाए थो हबीबन जो दीदार नसीब थियो सोने सरदार फरमायो उत्तबी उथ इन एराबी के वनी मुझा सलाम चईस मुझे दर ते आयो आ तो अचे माफ़ी घुरी आ तोखे मुबारक हुजे जो तोखे मिड़नी गुनाहनि जी माफ़ी मिली वई या रसूल अल्लाह चवण वारनि सां महिरबानी थी कन न साईं पिया फरमाए न मुंहिंजा मदीने वारा साईं पिया फरमाए न त मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैया इल्ला बलगनी